चूंडू अक्टूबर में ही थींदियूं। मुल्क में चूंडुनि बाबति पार्लियामेंट फ़ैसिलो करे चुकी आहे, जंहिंजो एतिराम थियणु घुर्जे। हुकूमती इत्तेहादियुनि जो इत्तिफ़ाक़। शहबाज शरीफ जी सदारत हेठि थियल इजलास में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियनि शिरकत कई। पीटीआई सां ॻाल्हियूं पार्लियामेंट ज़रिए करण जो फ़ैसिलो। शहबाज शरीफ चयो आहे त चूंडुनि बाबति फ़ैसिलो 4-3 जो आहे। 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे हुकूमत तस्लीम नाहे कयो। चूंडू अक्टूबर या नवंबर में थींदियूं। सुप्रीम कोर्ट जो कमु ज़ामिन थियणु या पंचायत करणु नाहे। अदालत जो कमु आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिला करणु आहे। पीटीआई सां पार्लियामेंट ज़रिए ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस उमरता बंदयाल जी तबियत ओचितो ख़राब थी वई। चीफ जस्टिस जी बेंच ऐं ॿुधणी लाइ मुक़रर कयल केसिस बि डीलिस्ट कया विया। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार नोटिफिकेशन जारी करे छॾियो। चीफ जस्टिस जी बेंच में जस्टिस जमाल मंदोखेल ऐं जस्टिस अतर मिनुल्लाह शामिल हुया। बेंच आॾो अॼु 12 केस ॿुधणी लाइ मुक़रर थियल हुया। सुप्रीम कोर्ट जे तर्जुमान मूजिबि चीफ जस्टिस जी तबियत ख़राब हुअण सबबि केस डीलिस्ट कया विया आहिनि। पीटीआई पंजाब ऐं केपी जी निगरान वॾनि वज़ीरनि खे कम खां रोकण ऐं उहिदनि तां हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। पीटीआई जे सदर परवेज़ इलाही ऐं केपी जे अॻूणे वॾे वज़ीर महमूद खान पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त केपी ऐं पंजाब जी निगरान हुकूमत खे मुदो पूरो थियण सबबि ॿिन्ही हुकूमतुनि खे फौरी तौर ते उहिदनि तां हटायो वञे। दरख़्वास्त में ॿिन्ही निगरान वॾनि वज़ीरनि खे कम खां बि रोकण जी इस्तदा कई वई। सिंध हाईकोर्ट पारां बहाल कयल पीटीआई जा 9 MNAs इजलास में शिरकत करण लाइ पार्लियामेंट हाउस पहुची विया। आफ्ताब सिद्दीकी चयो आहे त अदालती फ़ैसिले जी रोशनी में इजलास में शिरकत लाइ क़ौमी असेंबली आया आहियूं। क़ौमी असेंबली जे तर्जुमान चयो त पीटीआई जा मुस्तफ़ा MNAs इजलास में शरीक नथा थी सघनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खे उहिदनि तां हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। शहरी ज़हूर अहमद पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा ऐं मौलाना फज़ल रहमान खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ इलेक्शन फंड मंज़ूर कराइण में नाकामी बाबति ऐवान जो इतमाद विञाए चुको आहे। खेसि उहिदे तां हटाए वञे। केपी जे गवर्नर ख़िलाफ़ बि सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट 2023 चैलेंज। मकामी वकील पारां सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट में बेंचेस जी जोड़जक चीफ जस्टिस इंतिज़ामी अख़्तियार आहे। पाण मुरादो नोटिस में अपील जो हक़ आइन में तरमीम खां सवाइ मुमकिन न आहे। पार्लियामेंट जो एक्ट सुप्रीम कोर्ट जे अख़्तियारनि जे रस्ते में रंडक विझण बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट एक्ट खे कालादम करार ॾे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चइनि ॾींहनि जे दौरे ते चीन पहुची वियो। आर्मी चीफ जो शानदार आदरबा गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। आर्मी चीफ चीन जे पीपुल्स लिबरेशन आर्मी जे कमांडर सां मुलाक़ात बि कई। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान पेशावराननि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। जेकाबाद वेझो सिंध बलूचिस्तान दंग ते सिंध ऐं बलूचिस्तान पुलिस जो मुगवी फुरकान सुमरो जी बाज़ियाबी लाइ गॾियल ऑपरेशन। बलूचिस्तान पुलिस जे सब इंस्पेक्टर समेत 6 अहलकार शहीद, 3 ज़ख़्मी। शहीद सब इंस्पेक्टर तैयब उमरानी, अहलकार मोहम्मद उस्मान, रियाज़ शाह, खादिम शाह, निसार अहमद ऐं अब्दुल वाहब जा मड़ जेकाबाद अस्पताल पहुचाया विया। अहलकारनि जी शहादत पात वधीक पुलिस नफ़री तलब। धाड़ेलनि सां मुक़ाबिलो जारी। कादिरपुर जे लिंक रोड ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 2 सगन भाइरनि समेत 5 ॾोहरनि खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि मुक़ाबले में मारिजी वयलनि जी सुञाणप अख़्तियार संदसि भाउ सचल सोलंगी, इरफान छजड़, अली अकबर कलोड़ो ऐं तजलू चाचड़ तौर कई वई। वधीक जांच कई पई वञे। मुबैना मुक़ाबले में मारिजी वयल इरफान छजड़ जे वारसनि
मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई छॾियो। संदन चवणु आहे त इरफान छजड़ टैक्सी ड्राइवर हो, खेसि कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। कश्मीर जिले में अगवा जी वारदातुनि ते ज़ाब्तो न आयो, वधीक 2 ॼणा मुबैना तौर अगवा। राति देर सां इंडस हाईवे तां हथियारबंद ट्रक ड्राइवर फैज़ मोहम्मद ऐं क्लीनर अकबर पठाण खे मुबैना तौर अगवा करे विया। लखी गुलाम शाह वेझो रुस्तम वासी नौजवान एहसान पवार घोसपुर मां मुबैना तौर अगवा थी वियो। वारसन पारां पुलिस खे इतला ॾिनो वियो। केपी जे इलाइक़े वादी तेरह में सिक्योरिटी फोर्सेस जो दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन। 4 दहशतगर्द मारिजी विया, 2 जवान बे शहीद। आईएसपीआर मूजिब ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया, 4 ज़ख़्मी। दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾेवट में 2 जवाननि शहादत माणी। शिकारपुर जी अदालत रियासत खिलाफ तकरीरुनि वारे केस में गिरफ़्तार पीटीआई अॻवान अली अमीन गंडापुर खिलाफ केस ख़त्म। अदालत केस करण जो हुकुम ॾेई छॾियो। अली अमीन गंडापुर खिलाफ थरपारकर में भी केस दाख़िल थियल। अली अमीन गंडापुर चयो आहे त कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। मौसमियात खाते अॼु खां मुल्क में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते चयो आहे त पंजाब, केपी ऐं बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात पवण जो इम्कान। सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात पवण जो इम्कान आहे।